व तो इज़्ज़ मन तशा व तो ज़िल्ल मन तशा। इज़्ज़त ज़िल्लत मुझे अल्लाह पाक देता है। सिंध वासियो, सिंध का ॿाहिरि अंदर सभई मुंहिंजा सिंधी भाउर भेनरूं जेके बि आहिनि, अवां मूंखे ॼाणो था त मुंहिंजो नालो दिलमनान अब्बासी आहे ऐं फन जी दुनिया में मामा लालू जे नाले सां मशहूरु आहियां। अवां सभई मूंसां बेहद मोहबत कंदा आहियो, ख़ासि तौर ते जेके बि सिंधी असांजा प्राइवेट चैनल आहिनि उन्हनि ते जेके मुंहिंजा ड्रामा हलिया, मामा लालू खां वठी मश्करनि जो ॻोठ ताईं, उन्हनि खे तमामु वॾी कामयाबी सां हमकिनार कयो। इंतहाई ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त दुनिया सोशल मीडिया ते मुंहिंजा सभई दोस्त मज़ाक जा तमामु वॾा वॾा नाला हिन वक़्तु सोशल मीडिया ते पंहिंजा यूट्यूब चैनल ठाहे वेठा आहिनि। पर छा आहे जो मुंहिंजो सिंधी चैनल सां वॾो तालुक़ु इन करे वधीक टाइम उन्हनि खे ॾियणो थो पवे त राइटर, डायरेक्टर, एक्टर जी हैसियत सां कमु कंदो आहियां। टे शोबा मूंखे तकलीफ़ था ॾियनि, इन करे मां यूट्यूब ते न पियो अचां। पर हाणे हिकिड़ो माहौल जुड़ी आयो आहे। मूंखे सिंध जे माण्हुनि, मुंहिंजे दोस्तनि पहिरीं पहिरियों चयो अमीन सोशल मीडिया ते अचो। मुंहिंजो वॾो नालो आहे, नालो त मुंहिंजे मालिक जो आहे, करीम रब जो आहे, जंहिं असांखे ख़लकियो आहे। पर हिन दुनिया में रहंदे इंसान पंहिंजी शख़्सियत ऐं पंहिंजी महिनत सां जेको नालो कमाए थो, उन में मामा लालू खे सॼी दुनिया सुञाणे थी। मां मुंहिंजो भाउ आहियां ऐं उन भाउ जे नाते ऐं उन मुहबत वारे रिश्ते जे नाते जेके अव्हां जे मायूस चेहरनि ते मूं मुरकू ॾिना, उन्हनि जे नाते तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि त मूं मामा लालू टीवी जे नाले सां यूट्यूब ते चैनल खोलियो आहे। मां चवां थो लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। ऐं इंशाल्लाह तव्हांखे मुर्गू ॾियाराईंदुसि मां पाण। मूंसां गॾु सिंध जा तमामु वॾा नाला हूंदा, मज़ा निगार हूंदा, उहे सभु गॾिजी अव्हांखे खिलाईंदासीं। मूंखे उमेद आहे त अव्हां मूंखे लाइक कंदो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदो। तव्हां सभिनी जी महिरबानी।